घोटकी म्यूनसिपल कमेटी घोटकी जे वार्ड नंबर 9 मां पीपी जो नओं चूंडियल जनरल काउंसलर जो मेंबर मलिक नदीम अहमद बल्दियाती चूंडनि में पंहिंजी कामयाबी जी ख़ुशी में पंहिंजे दोस्तनि मोहम्मद अनवर मलिक MQM ज़ोन इंचार्ज यासीन वट्टू साईं आबिद हुसैन कामरान अली ऐं ॿियनि सां गॾु कलवड़ हाउस घोटकी पहुची पीपी अॻवान हाजी सलीमुल्लाह ख़ान कलवड़ जो शुक्रियो अदा कयो ऐं खेनि सिंधी पटको ऐं गुलनि जा हार पाराया ऐं मिठाइयूं खारायूं। उन मौक़े ते नओं चूंडियल जनरल काउंसलर मलिक नदीम अहमद चयो त मकानी चूंडनि में कामयाबी पीपल्स पार्टी ते अवाम जे एतमाद जो इज़हार आहे। अवाम हिन भेरे कूड़े दावेदारनि खे रद्द करे छॾियो आहे। इंशाअल्लाह पंहिंजे तक जी अवाम जी बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत कंदुसि, छाकाणि त इलेक्शन खां अॻु असां अवाम जी ख़िदमत करण जो वाइदो कयो हो। हाणे अवाम जी ख़िदमत ऐं उन्हनि जा समूरा मसइला हल करण जी भरपूर कोशिश कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।